जय झूलेलाल। हे असांजो जेको सत्संग आहे इहो चिंतनशील सत्संग आहे। हिन में तव्हांखे मनन करण लाइ मदद कंदो। ॿिया तव्हां कथा ॿुधंदव, भागवत कथा 4-4 कलाक कथा हलंदी आहे, पर उन में ख़ाली ॿुधणो आहे, उन ते सोच वीचार कुझु करिणो न आहे। भई हीअ छो थियो, हूअं छो थियो, उहो कुझु सोचणो न आहे। के ॻाल्हियूं अहिड़ियूं हूंदियूं आहिनि जेके कोई विश्वास ई न करे, पर तॾहिं बि माण्हू विश्वास कंदा आहिनि कथा में। पर हिन कथा में असां ख़ाली तत्व जेको ज्ञान आहे उहो ई ॿुधाईंदा आहियूं। त हिन में जेतिरो कंसाइज़ करे सघूं, जेतिरो नंढो करे सघूं, ओतिरो मैसेज ॾींदा आहियूं, पर सम्झ में बि अचे। पर हिकु दफ़ो ॿुधण खां पोइ सम्झ में तॾहिं ईंदो जॾहिं इंसानु उन ते सोचे, मनन करे। ज्ञान ॾाढो सवलो आहे, ज्ञान ॾियणु अञा सवलो आहे, पर ज्ञान खे एब्सॉर्ब करणु, पाण जे जीवन में उतारणु, इहो ॾुखियो आहे। ऐं इहो तॾहिं थींदो जॾहिं असां पहिरियों श्रवण कंदासीं, ॿुधंदासीं, पढ़ंदासीं, ॾिसंदासीं, तंहिंखां पोइ उन ते मनन कंदासीं, चिंतन कंदासीं, सोचींदासीं उन ते, तंहिंखां पोइ निधिध्यासन कंदासीं, नंढा नंढा एक्सपेरिमेंट्स कंदासीं। तंहिंखां पोइ जॾहिं हीउ वर्क कंदो तॾहिं चवंदासीं हा अरे मूंखे फ़ाइदो थिए थो। ऐं जेसिताईं तव्हांखे फ़ाइदो नथो थिए त सत्संग जो कोई मतिलबु न आहे। त हिन सत्संग में असां 45 मिंट था ॾियूं, पर इहो ई ज्ञान 45 मिंट जो ज्ञान असां 4.5 कलाक बि ॾेई सघंदासीं, 4.5 ॾींहं बि ॾेई सघंदासीं। जस्ट उनखे एक्सपांड करिणो आहे। ॾिसो, तव्हांखे पेट में सूरु आहे, तव्हां डॉक्टर वटि वियो, डॉक्टर तव्हांखे प्रिस्क्रिप्शन लिखी ॾिनो, तव्हां प्रिस्क्रिप्शन पढ़े करे गोरियूं वठी आयो, हिकु गोरी वरिती, तव्हांजो पेट हिकदमि ठीकु थी वियो। हिकु गोरीअ सां पेट ठीकु थी वियो, म्यूट कयो। वरी तव्हांखे पेट में सूरु थियो हिकु दफ़ो, वरी तव्हां गोरी खाधी, वरी पेट ठीकु थी वियो। हाणे तव्हां चओ था मूंखे त ज्ञान थी वियो, पेट में सूरु आहे न, मूंखां पुछो छा करिणो आहे। मां तव्हांखे ॿुधाईंदोमांव हीअ गोरी खाओ, हीअ हुनजो स्पेलिंग अथव, हीअ कंपनी हुनखे ठाहींदी आहे, हिन दुकान में मिलंदव, हेतिरी हुनजी प्राइस आहे। ॾिसो, मूंखे सभु ख़बर आहे। पर हिकु टाइम ईअं ईंदो तव्हांखे पेट में सूरु आहे, तव्हां गोरी खाधी पर पेट जो सूरु कोन वियो। तव्हां वरी गोरी खाधी, वरी पेट जो सूरु कोन वियो। तव्हां गोरियूं खाओ था, पेट जो सूरु वञे ई नथो। त अहिड़ी गोरी कहिड़े कम जी? हाणे तव्हां चओ था हीअ त गोरी मूंखे डॉक्टर ॾिनी आहे, ऐं तव्हां पर क्लेम था कयो मूंखे ज्ञान आहे। तव्हांजो ज्ञान यूज़लेस आहे। ज्ञान उहो आहे जंहिंसां तव्हांजे पेट जो सूरु हली वञे, थिए ई न, उहो ज्ञान आहे। ही ज्ञान तव्हांखे ज्ञान न आहे, ही अज्ञान आहे। तव्हां पाण खे डॉक्टर था सॾायो, बसि तव्हां 10, 12, 25 प्रिस्क्रिप्शन यादि कया आहिनि। न, या त तव्हां डॉक्टर थियो, ॻाल्हि ॿुधो, या त तव्हां पढ़ाई कयो सॼी डॉक्टरीअ जी, या त डॉक्टर जे शरण में वञो, या त तव्हां सॼो अभ्यास कयो, या त कंहिं डॉक्टर जे शरण में वञो, उहो जीअं चए तीअं कयो। तव्हां ॿियो ओपिनियन वठो, टियों ओपिनियन वठो, पर कंहिंजे शरण में ज़रूरु वञो। देन ओनली यू विल बेनिफिट। ऐं असांजो इंट्रस्ट आहे यू शुड बेनिफिट। ही ख़ाली ॾेखारण वास्ते न आहे, अरे सत्संग आहे, मूंखे फ़ोन कयो अथई, मां ईंदुसि, मां मुंहुं ॾेखारे हली वेंदुसि। त तव्हांखे बेनिफिट कुझु न आहे, तव्हां टाइम वेस्ट कंदव। बेस्ट वे तव्हां कयो ई न, एटलीस्ट तव्हांजो टाइम त बचंदो। या त कयो, ध्यान सां कयो। अधूरो ज्ञान ॾाढो डेंजरस आहे। तव्हां पंहिंजे हिसाब सां दवा खाईंदव, समटाइम्स इट मे वर्क, पर कॾहिं कॾहिं इहे ई मेडिसिन्स पॉइज़न थी वेंदियूं आहिनि असांजे लाइ, रिएक्शन कंदियूं आहिनि। त अधूरो ज्ञान न,
कोई चवंदो आहे अरे गीता न मूंखे ख़बर आहे, ख़ाली कर्म कयो, फल जी इच्छा न कयो। ॿियो आहे छा गीता में? मूंखे सॼो ज्ञान आहे। कोई चवंदो आहे अरे इच्छाऊं आहिनि न, इच्छाऊं ख़ाली घटि करणियूं आहिनि न, जीरो करणियूं आहिनि न, मां कंदुसि। कॾहिं कंदे? हा न, हीअ मां हाणे तुंहिंजो मुंहिंजूं इच्छाऊं, हीअ मां ॿी शादी कयां, तंहिंखां पोइ ॾिसंदुसि। इच्छाऊं ख़तमु कोन थींदियूं। तव्हांजी ज़िंदगी 10 दफ़ा ख़तमु थी वेंदी, इच्छाऊं ख़तमु कोन थींदियूं। तव्हां भले 1000 साल तव्हांखे ज़िंदगी मिले, इच्छाऊं ख़तमु कोन थींदियूं। पंहिंजो पाण ख़तमु। तव्हां सोचे वीचारे परमात्मा में पंहिंजो मन लॻाईंदव तॾहिं इच्छा घटि थींदी। उहा अॼु बि थी सघंदी आहे, हाणे बि थी सघंदी आहे। कोई चवंदो आहे अरे आहे छा हिन में स्पिरिचुअलिटी, अध्यात्म ज्ञान, ख़ाली सच ॻाल्हायो, ॿियो कुझु करिणो न आहे। तव्हांखे ख़बर न आहे जेके सचा संत आहिनि उहे हमेशह थोरो घणो कूड़ ज़रूरु ॻाल्हाईंदा आहिनि। छाकाणि उनजो इंट्रस्ट हूंदो आहे जेके मूंखे ॿुधण लाइ आया आहिनि उन्हनि खे फ़ाइदो थिए कहिड़े बि नमूने सां। सच ॻाल्हाइण सां फ़ाइदो थिए त सच ॻाल्हाईंदासीं, कूड़ ॻाल्हाइण सां फ़ाइदो थिए त कूड़ ॻाल्हाईंदासीं। असांखे कोई पाप कोन लॻंदो। त हीउ अधूरो ज्ञान डेंजरस अथव, इट इज़ सुइसाइडल। या त तव्हां ॿुधो 45 मिंट में तव्हांखे 10 ॻाल्हियूं घटि में घटि मिलंदियूं, तव्हां 10 ते कॉन्सनट्रेट न कयो, हिक ते कॉन्सनट्रेट कयो। 1 पॉइंट सॼो हफ़्तो आहे हाणे तव्हां वटि, हिन ते मनन कयो, चिंतन कयो, एक्सपेरिमेंट कयो, सोचे वीचारे हिन ज्ञान खे पंहिंजो ठाहियो त देन यू विल सी। हिकु दफ़ो तव्हांखे बेनिफिट मिली वियो, हिकु दफ़ो फ़ाइदो मिली वियो न, पोइ तव्हांखे उहा ख़ुशी मिलंदी जेका तव्हां अॼु ॾींहं ताईं अनुभव न कई आहे। सो थिंक, असांजो सत्संग इट विल मेक यू थिंक। इनबिल्ड प्रोग्राम आहे, इट्स नॉट इंफॉर्मेटिव ओनली। इंफॉर्मेशन त ॾिए ई थो, इट विल मेक यू थिंक। हाणे झूलेलाल छा कयो आहे सिंधियुनि खे? 7 शयूं ॾिनो अथई, 7 निशानियूं ॾिनियूं अथई। ए वेरो अथव। तव्हां चवंदव वेरो ठीकु आहे, मां कंगण पायां थो, असां इष्ट देवता ॾिनी आहे त कुझु न कुझु त करिणो आहे। कंगण पाईंदव, उनखे तव्हां नमस्कार कंदव, पोइ उनजी पूजा कंदव, पर इन सां कुझु बेनिफिट न थींदो। पर्पज़ छा आहे? ॾिनो अथई हिकु कंगण, तव्हां सोचियो छो ॾिनई? हिकु ॾीओ छो ॾिनई? हिकु देग छो ॾिनई? अरे असां वटि देगूं पयूं आहिनि, अञा हिकु देग जी कहिड़ी ज़रूरत आहे? सिंबॉलिक आहे, गॉट टू थिंक। सो ॾिसो, उपनिषदनि खां वठी ज्ञान शुरू थो थिए, हाईएस्ट नॉलेज। नथा सम्झ में अचनि गीता, नथो सम्झ में अचे भागवत, नथो सम्झ में अचे रिचुअल्स, नथो सम्झ में अचे दीज आर द नॉन मूविंग थिंग्स, डेड थिंग्स, दे विल टीच यू। त ही 7 निशानियूं असां पंहिंजियूं कयूं। जेसि ताईं ज्ञान न आहे दैट टिल देन तव्हां ब्लाइंडली फॉलो कयो। पर जंहिं ॾींहुं तव्हांखे ज्ञान थी वियो, ख़बर पइजी वई भाई देग जो कहिड़ो मतिलबु, ख़बर पइजी वई, पोइ तव्हांखे देग न खपे, पोइ निशानी न खपे, काई मंदर न खपे, तव्हांखे मूर्ति न खपे, कुझु न खपे। देन यू आर फ्री। असां बहिराणे में झूलेलाल जी मूर्ति खणी वेंदा आहियूं, ॿियूं पूजा जो सामग्री खणी दरिया खे अर्पण कंदा आहियूं। अरे मुंहिंजो कमु थी वियो, हाणे मूंखे हीअ सभु मूर्ति न खपे। गणेश जी स्थापना कंदा आहिनि हिते पुणे में, 10 ॾींहं धूम धड़ाको हूंदो आहे, सॼा रस्ता बंदि हूंदा, सॼो शहर बंदि हूंदो, पर 10 ॾींहं खां पोइ छा कंदा आहिनि? उहो ई गणेश वञी नदीअ में फिटी करे ईंदा आहिनि। हाणे कमु थी वियो, मूंखे ज्ञान मिली वियो, दैट इज़ दी असम्पशन। मिले कोन थो, पर असम्पशन इहो आहे हाणे मुंहिंजो कमु थी वियो। सो यू यूज़ दिस टू राइज़ अबव। इन जो यूज़ करिणो आहे असांखे ज्ञान वास्ते। जॾहिं ज्ञान थी वियो, ख़बर पइजी वई, अरे परमात्मा जी निशानी आहे, जस्ट टू रिमाइंड मी। हाणे मां पंहिंजूं निशानियूं ठाहींदुसि, वॉट एवर इज़ कन्वीनियंट टू मी। ईअं न आहे त मां डेटी खे पंहिंजे गुरुनि खे ओवरटेक कंदो, दैट इज़ नॉट, अरोगेंस न आहे हुन में।
ह्यूमिलिटी आहे. With humbleness, you approached same thing in a different format. Then the knowledge works in our life. ऐं जेसि ताईं ही ज्ञान असांजे जीवन में कमु नथो करे, ज्ञान कहिड़े कम जो? इट इज़ अज्ञान, इग्नोरेंस. त वेरो ॾिनो अथई, ॾीओ ॾिनो अथई, पखर ॾिनी अथई, देग ॾिनी अथई. 4 निशानियूं असां पूरियूं कयूंसीं, तेग बि अधु पूरी कईसीं. हाणे 3 निशानियूं लास्ट वारियूं आहिनि. ही हिकु तेग, हिकु डमरू ऐं कलश. ही 3 निशानियूं आहिनि ट्रिनिटी, जंहिंखे चवंदा आहिनि ब्रह्मा विष्णु महेश. क्रिएशन, मेंटेनेंस, डिस्ट्रक्शन. छा ॾिनो अथई? तव्हांखे डमरू ॾिनो अथई. डमरू मतिलबु शिव. शिव मतिलबु गॉड ऑफ डिस्ट्रक्शन. ख़तमु कंदो आहे सभिनी खे. इहा निशानी आहे. ऐं असांजे धर्म में शिव खे ॾाढो वॾो महत्व ॾिनो आहे, छो ही इज़ अ गॉड ऑफ डिस्ट्रक्शन. ब्रह्मा इज़ गॉड ऑफ क्रिएशन ऐं विष्णु इज़ गॉड ऑफ मेंटेनेंस. तव्हांखे मां ॿुधायो तलवार छा ॿियो कोई बि विपन हुजे, तव्हां न्यूक्लियर विपन चओ, उन ज़माने में तलवार हुई, हिन ज़माने में तव्हां चओ न्यूक्लियर विपन असां ठाहियो आहे. छाजे करे? अगरि तव्हां इन विपन खे ॿियनि खे मारण लाइ ठाहियो आहे, देन यू आर अ टेररिस्ट. यू हैव नो राइट टू लिव. पर ही विपन तव्हां ख़ाली सुरक्षा जे लाइ ठाहियो आहे, then it is good. The purpose of weapon is to save life, not to destroy life. इहो असां लास्ट टाइम कवर कयोसीं. हाणे ॾिसो, दिस इज़ अ वीपन ऑफ नॉन डिटैचमेंट ऑल्सो. असां बंधन में फासी पिया आहियूं. स्टोर्ड ऑफ नॉन अटैचमेंट, इहे बंधन कटींदी. ऐं 3 हिकु तव्हां ॾिसंदो, विष्णुअ जे हथ में बि हिकु स्वॉर्ड आहे, पर उहा सर्कुलर स्वॉर्ड आहे. उनखे चवंदा आहिनि सुदर्शन चक्र. पर हिते पर्पज़ कुझु अलॻि आहे. विष्णुअ जा 4 हथ आहिनि. मां तव्हांखे लास्ट टाइम बि ॿुधायो ऐं ही हाणे बि ॿुधायां थो, वरी बि ॿुधाईंदुसि, बिकॉज़ इट इज़ वर्थ रिफ्लेक्टिंग. ही असांजे सनातन धर्म जी हिकु ॾाढी इम्पॉर्टेंट निशानी आहे. 4 हथ अथसि. हिकु माण्हू अजायो चरियाप सवाल पुछंदा आहिनि, 4 हथ कीअं थियसि, छा उहो डिफेक्टिव हुयो? अजायो वेस्ट, दे डोंट थिंक, सो दे वेस्ट देयर टाइम एंड एनर्जी. हिकु हथ में अथसि कमल जो गुल. तव्हां झूलेलाल खे चङी तरह मूर्ति ॾिसंदो न, त झूलेलाल बि पले ते सवार आहे, पर वेठो कमल जे गुल ते आहे. ब्रह्मा बि कमल जे गुल ते वेठो आहे. कमल असांजे धर्म जी हिकु निशानी आहे. कमल पैदा थींदो आहे कीचड़ में, कमल रहंदो कीचड़ में, कमल मरंदो कीचड़ में. सॼी उमिरि उन ते हिकु दाग कीचड़ जो न ईंदो आहे. तीअं असां हिन संसार में पैदा थियासीं, हिन संसार में रहूं था ऐं हिन संसार में ई मरंदासीं. माना ही असांजो शरीर संसार जो हिसो आहे. इहो संसार में विलीन थी वेंदो. हिन में काई वॾी ॻाल्हि न आहे. पर जेको मुंहिंजो अंदरों शरीर आहे, सूक्ष्म शरीर आहे, उहो कोन मरंदो. पर हिन संसार में पैदा थियूं, हिन संसार में रहूं, हिन संसार में मरूं, पर हिन संसार जो हिकु बि स्टेन असांखे न लॻे. स्टेनलेस लाइफ. हिकु बुराई असां में न अचे. दैट इज़ द सिग्निफिकेंस ऑफ लोटस फ्लावर. अच्छा, तव्हां विसरी था वञो मूंखे छा आहे करिणो. असां पैदा थियासीं विथ दिस पर्पस कि असां संसार में त वञूं, संसार में असां सुख भोॻियूं, पर दुख न खपनि. तव्हां चवंदो हीअ त स्वार्थी अप्रोच आहे. हीअ स्वार्थी अप्रोच न आहे. इहो त असांखे करिणो आहे. असां भले सुखनि जो त्याग कयूं, उहो हलंदो,
पर दुख असांखे हिकु दाग बि न छॾे वञे असांजे जीवन ते। असां अलिप्त रहूं। ही संसार छा थो करे, असांखे अट्रैक्ट थो करे, अचो अचो मूं वटि अचु। अहिड़ियूं अहिड़ियूं शयूं अथव हिन संसार में, इंसान बरोबर सभु कमु छॾे उन्हनि जे पुठियां वेंदो आहे। तव्हां कार इंडस्ट्री ॾिसो, हर साल नओं मॉडल, छाजे वास्ते? जस्ट टू प्रमोट योर डिज़ायर्स। तव्हांजी जेतिरी इच्छाऊं थींदियूं उन जो पूरो करण वास्ते तव्हां ओतिरी महिनत कंदव, पैसो कमाए हुननि खे ॾींदव। ऐं थिए छा थो, तव्हां हिकु कार वरिती, 2 कारियूं वरितियूं, 3 कारियूं, अरे काथे त बस कयो। लाइक मैड मैन उनजे पुठियां उनजे पुठियां उनजे पुठियां। हाणे मां 25 करोड़ जी कार वरिती आहे, हिनखे सोन जो 24 कैरेट गोल्ड प्लेटेड। छा तूं हिनखे तोखे ख़ुशी ॾींदी, आनंद ॾींदी, मन जी शांती ॾींदी? ज़रा थोरो दिमाग़ हलायो। असां वञूं काॾे था? डुक पायूं था बराबरि, पर वञूं काॾे था? व्हाट इज़ द डायरेक्शन? त दीज आर द स्टेन्स कमिंग फ्रॉम द वर्ल्ड। ही कार वटि विया 2 साल, ही घर वटि विया 4 साल, सॼी ज़िंदगी निकिरी वई, कुझु अचीव थियो ई न। एट द एंड ऑफ द लाइफ असां सोचूं था, अरे कयोसीं छा? तव्हां सोचो 40, 50, 60 साल कीअं निकिरी विया। ही कमल जो गुल असांखे हमेशह यादि ॾियारींदो आहे। तव्हां भले संसार में अचो, तव्हां संसार में मुक्त हिकदमि घुमो फिरो, साइट ॾिसो, ॿुध सभु कयो, पर संसार सां अटैच थियणो न आहे। मूवी ॾिठी, एंटर कई, एंड कई, दैट्स इट। वरी उन ते सोचणो न आहे। खाधो खाधो, वरी सोचणो न, अरे मुंहिंजो पेट वधीक खाधो, पेट तो सूर करे, पोइ छो खाधो ई वधो वधीक? न मूंखे वणंदो आहे जाम, पोइ हाणे दवा खा या सुम्ही पओ पेट सूर सां। वी एक्ट फुलिशली, वी रिग्रेट, बट वी डोंट लर्न। इन करे निशानी आहे, यादि ॾियारींदव, कमल जो गुल यादि ॾियारींदव। कीचड़ तव्हां ते न लॻे, कमल जो गुल कीचड़ में खिलंदो, मस्त मुस्काईंदो, खुशबू ॾींदो। ॾिसो असां खिलंदासीं त असां मां बि खुशबू निकिरंदी। असांजो पर्पज़ ई इहो आहे, असां मां हुन परमात्मा जी खुशबू निकिरे, असां हिकु हुन कलीअ वांगुरु आहियूं। जॾहिं संसार में वञूं खुशबू फैलाईंदा, हुन जी खुशबू, पंहिंजी खुशबू न, पंहिंजी बदबू आहे। ही मां माना बदबू, हू माना खुशबू। कमल जो गुल असांखे यादि ॾियारींदो। अच्छा, असां विसरी वियासीं, कुझु ग़लती थी वई, संसार में उलझी वियासीं, नो प्रॉब्लम, तव्हांखे हिकु चांस ॾिनो अथई। ॿियो निशानी अथसि शंख, हू करे ॿुध। शंख ओम चवंदो अथव। शंख हिकु समुंड में फिश हूंदो आहे, उहो ठाहींदो आहे, पर चवंदो ओम आहे। अदरवाइज शंख खे कोई वैल्यू आहे, पर ओम चवंदो आहे। हिन करे माना परमात्मा जो नालो थो वठे शंख। तीअं असांजे अंदर में हिकु शंख आहे, उहो तव्हांखे यादगिरी ॾियारींदो। तव्हां हाणे सोचियो त मां ऑफिस मां हिकु शइ ॾाढी सुठी आहे, मां चोरी करे खणी अचां। जस्ट सोचियो ईअं, उते जो उते तव्हांखे अंदरूं आवाज़ ईंदो, न इहो कमु ग़लति आहे, न कजांइ। उते जो उते आवाज़ ईंदो। तव्हांखे क्रोध ईंदो आहे न, त उते ई जो उते तव्हांखे अंदरूनी शंख बि वॼंदो आहे, अरे क्रोध न कर। शंख पियो थो वॼे, हाणे असां छा था कयूं, शंख खे दॿाए था रखूं पंहिंजी इच्छाउनि सां, पंहिंजे काम क्रोध लोभ मोह सां हुनखे दॿाए था रखूं। इन करे शंख असांखे ॿुधणु नथो अचे।
थोरो ढीलो छॾियऊं त शंखनाद थींदो असांजे अंदरि, पियो ॿुधाईंदो हीउ रस्तो ग़लति थी, हेॾे न वञ, हा हीउ रस्तो सही थी, हिते वञ, पियो ॿुधाए। तव्हांखे ज्ञान ॿाहिरां न खपे, मुंहिंजे ॿुधाइण सां तव्हांखे ज्ञान कोन मिलंदो। ज्ञान अंदरि ऑलरेडी आहे, शंख आहे, हर कंहिंजे अंदरि आहे। तव्हां एक्सपेरिमेंट करे ॾिसो, दुकान में वञी ॾिसो, सोचो अरे कोई नथो ॾिसे मां चोरी कयां, उते जो उते शंखनाद थींदो, न कर, ही ग़लति कमु थी, तोखे पछताइणो पवंदो। वठंदे $10 जी शइ या $10 जी शइ तूं खणी वेंदे, पर तुंहिंजे $1000 जी निंड ख़राबु थींदे। त शंखनाद थिए थियो, असां शंख नथा ॿुधूं। अञा हिकु चांस ॾींदो आहे, हिकु गदा हणंदो खटाक, माना हिकदमि BP वधी वेंदो, या त शुगर अची बीह रहंदी साम्हूं, या त हिकु अटैक ईंदो, या त घर में कोई हिकदमि सीरियस थी वेंदो, बीमार थींदो, या ॾिसो लड़ाई थी वेंदी, काई कोई बम अची किरंदो। ऑल दीज आर गदास। गदा खणी वेठो आहे, तव्हांखे पहिरियों गुल ॾेखारियईं, तव्हांखे यादगिरी न आहे, गुल ॾेखारियईं, सिखो, न सिखियो, शंख वॼायईं, न सिखियो, हणंदो गदा। अरे गदा बि सुठी आहे, छाकाणि उहा बि यादगिरी थी ॾियारे, असांखे करिणो छा आहे। त गदा अची वई त तव्हां शुक्र मानियो, शुक्र भॻवान तो मुंहिंजो हथु टोड़ियो, धन्यवाद, मां विसरी वियो हुउसि तोखे, कोई ॻाल्हि न आहे, मां हिकु हथ सां कमु कंदुसि, पर हाणे तुंहिंजे यादगिरीअ में मां रहंदुसि। गदा बि सुठी, न त पोइ हू चक्कर हलाईंदो, ॾिसंदासीं ॿिए जनम में वञ, ॿियो छा कंदो। पोइ जहिड़ियूं वासनाऊं हूंदियूं असां जूं, जहिड़ा कर्म हूंदा, ओहिड़ो जनम मिलंदो। ही जेको आनंद आहे, ही जेका शांती आहे, इहो ख़ाली सुजाॻ इंसान अनुभूति करे सघंदो, ॿियो कोई बि न। सुम्हियल इंसान खे काई ख़बर न आहे आनंद में, पर हुनखे ॼाण कोन्हे। केॾो वॾो संत हुजे, केॾो वॾो महात्मा हुजे, भले गीता लिखण वारो व्यास भॻवान छो न हुजे, पर सुपने में जॾहिं वेंदो न, त सुपने जा सुख दुख उनखे भोगणा पवंदा। सुपने वारे खे बि ही आनंद कोन मिलंदो आहे। तव्हां चवंदो अरे मां ई त सुपने में वियुसि, न, उहो ॿियो हुयो, सोचे ॾिसो, ॿियो ठही वियो, इन करे सुख दुख एक्सपीरियंस करे आयो। इन करे मनुष्य देह जेको आहे, इहो सभिनी खां इम्पोर्टेंट आहे, हिन खे बचाए रखिणो आहे, वेस्ट न आहे करिणो। जेतिरी तव्हांजी सिहत सुठी, ओतिरी लाइफ लंबी, जेतिरी लाइफ लंबी माना तव्हांखे अपॉर्चुनिटी आहे। अञा ताईं तव्हांजा हली विया कुझु साल, नो प्रॉब्लम, हाणे अञा मूंखे अपॉर्चुनिटी आहे। त ही जनम असांखे सफल ठाहिणो आहे, ॿिए जनम जो इंतज़ारु न कयो, अलाए ख़बर न आहे ॿियो जनम कहिड़ो मिलंदो। त ही चक्कर बि हिकिड़ी तलवार अथव, त हिकु तेग असांखे केॾा लेसन थी ॾे, माना व्यवहार में असां कीअं हलूं, रक्षा करणी आहे, मारणो न आहे। तंहिंखां पोइ हीअ तलवार असांखे, हीअ पाश जेके आहिनि संसार जा, इन खे कटण वास्ते यूज़ करिणो आहे। ऐं पोइ विष्णुअ जी ॾिसो तलवार, न त इहो थींदो बाय बाय, दिस टाइम यू लॉस्ट द अपॉर्चुनिटी। तंहिंखां पोइ ॾिनो अथई डमरू। हाणे डमरू तव्हांखे ख़बर आहे त मां उहो एक्सप्लेन न कंदुसि। डमरू आहे शिव जी निशानी। डमरू खड़खड़ खड़खड़ आवाज़ कंदो आहे। पहिरियों आवाज़ कोन हुयो, परमात्मा हुयो, शांति हुई। पोइ जॾहिं हीअ स्पेस क्रिएट थी, परमात्मा मां ही स्पेस क्रिएट थी आहे, आकाश ठहियो आहे। पोइ हिन आकाश जो विषय आहे शब्द, उहो तयारु थियो।
दैट इज़ द फर्स्ट थिंग। हाणे जॾहिं असांखे वापसि वञिणो आहे न त चवंदा आहिनि तव्हां ध्यानु कयो, ओम ते ध्यानु कयो, ओम 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 ओम। आख़िरीअ में अहिड़ी स्टेज ईंदी जेको इहो ध्वनि आहे, आवाज़ु आहे, ख़तमु थी वेंदो, मिटिजी वेंदो। पोइ छा रहंदो? पोइ शांती रहंदी। जीअं निंड में असांखे शांती हूंदी आहे, पर उन जी ज़रूरत कोन पवंदी आहे, उहा ई शांती असांखे सुजाॻ कंडीशन में मिलंदी। उहो ई आनंद असांखे हिन कंडीशन में मिलंदो। त पहिरियों पहिरियों ध्वनिअ जो निर्माण थियो। स्पेस जो विषय आहे ध्वनि। इहो मां ॿिए दफ़े कॾहिं ॿुधाईंदोमांव। हर कंहिंजो हिकु हिकु विषय आहे। अखियुनि जो अलॻि आहे, कन जो अलॻि आहे, नक जो अलॻि आहे, ज़ुबान जो अलॻि आहे, त्वचा माना चमड़ीअ जो अलॻि आहे। हर कंहिंजा अलॻि अलॻि विषय आहिनि। पर हिते असांखे शब्द, इहो शिव जी निशानी आहे। डमरू इहा शिव जी निशानी आहे। शिव आहे केरु? हिन सृष्टिअ में तव्हां ॾिसंदव लोक पैदा था थियनि, थोरा साल रहनि था, पोइ ख़तमु था थी वञनि। हिन मिटीअ मां शरीर ठहियो, थोरा ॾींहं रहियो, वरी मिटीअ में मिली वियो। मिटीअ मां हिकिड़ो घड़ो ठहियो, थोरा ॾींहं घड़ो हुयो, पोइ वरी मिटी थी वई। दरअसल मिटी हुई, मिटी आहे ऐं मिटी थींदी। पर विच में जेका टाइम थो अचे उनखे असां मिटी नथा चऊं, घड़ो था चऊं, पर आहे मिटी। मिटीअ खे हिकु नालो ऐं हिकिड़ो रूप ॾिनो अथऊं बसि। तीअं हीअ संसार सॼो नाम रूप जो खेल आहे, ॿियो कुझु बि न आहे। हाणे माइथोलॉजी में ईअं चवंदा आहिनि कि क्रिएशन कीअं थियो, घड़ो कीअं ठहियो? कोई त ठाहिण वारो हूंदो की न? त चवंदा आहिनि ब्रह्मा ठाहियो। ब्रह्म अलॻि ऐं ब्रह्मा अलॻि। ब्रह्म आहे परमात्मा, सुप्रीम पावर, ऐं ब्रह्म लिमिटेड पावर आहे। ब्रह्मा खे बि बर्थ ऐं डेथ आहे। उनजो हिकिड़ो ॾींहुं आहे 4.32 बिलियन ईयर्स ऑफ आवर्स, बट इट इज़ काउंटेबल। उनजी बि 100 साल उमिरि आहे। ही ब्रह्मा ख़तमु थी वेंदो, ॿियो ब्रह्मा ईंदो। त ब्रह्मा इज सेड टू बी द क्रिएटर। अच्छा, क्रिएट तव्हां कयो आहे त उनखे मेंटेन बि करिणो आहे। तव्हां शर्ट सिबाई त उनखे साफ़ सफ़ाई रखणी आहे, उनखे प्रेस करिणो आहे, मेंटेन करिणो आहे। त मेंटेन केरु थो करे? केरु थो मूंखे खाधो पीतो पहुचाए? केरु थो मुंहिंजी देखभाल करे? तो आहे विष्णु। पर जेतिरो महत्व पैदा थियण जो आहे, जेतिरो महत्व लाइफ जो आहे, ओतिरो ई महत्व मृत्यु जो बि अथव। तव्हां मृत्यु कढी छॾींदव संसार मां त सॼी गड़बड़ थी वेंदी। हिन संसार में वरी कोई पैदा ई न थींदो। एॾे किचिरे में केरु पैदा थींदो? साफ़ सफ़ाई करणी आहे न। त उहो कमु आहे शिव जो। टे देवताऊं असांजूं सुप्रीम आहिनि। ही व्यक्ति न आहे, जीव न आहिनि। माना मिस्टर शिव तव्हांखे कोई अची मिलंदो, ईअं न थींदो। इट इज़ अ कॉन्सेप्चुअल गॉड। तव्हांखे सोचे करे सम्झ में ईंदो त भई शिव आहे केरु। यू हैव टू थिंक। हाणे हिन शिव खे हिकु उनजो फेस्टिवल हूंदो आहे, महाशिवरात्रि हाणे ईंदी। हिन महाशिवरात्रिअ ते छा कंदो आहे शिव? उनखे हिकिड़ो त्रिशूल आहे, त्रिशूल पासे में रखंदो आहे, डमरू हथ में खणंदो आहे ऐं डमरूअ जे रिदम ते डांस कंदो आहे। उनखे चवंदा आहिनि नटराजा।
त हीअ डांस छाजी आहे? हीअ डांस आहे उहो अंदरों जी जेका असांजी ख़ुशी आहे उनखे ॿाहिरि ॾेखारियो अथऊं। हीअ परमात्मा जी डांस आहे। परमात्मा जो जीवन ईअं आहे। पर डमरू आहे, माना क्रिएशन आहे। क्रिएट थियण खां पोइ जेको जीवन आहे उहो डांस आहे। ऐं त्रिशूल पासे कयो अथई। इहे टे शूल हूंदा आहिनि उनखे, हिकु ॿ टे शूल हूंदा आहिनि। तव्हां मंदर में वेंदव न त तव्हांखे चवंदा 3 चकर काटियो, माना त्रिशूल आहे हुनखे पासे कयोसि। तव्हां वटि हाणे त्रिशूल आहे। त्रिशूल कहिड़ो आहे त हीउ तव्हां जेको मूंखे ॾिसो था, हिन शरीर खे चवंदा आहिनि स्थूल शरीर, ग्रॉस बॉडी। ऐं हिन जे अंदरि तव्हां ॿुधो छा था? ही वीचार, हिन मन मां वीचार पैदा था थियनि, पोइ तव्हांजे कन जे मार्फत वरी वञी तव्हांजे मन में था वञनि वीचार। ही मां छा थो ॻाल्हायां इहो इम्पोर्टेंट न आहे। मुंहिंजा वीचार छा आहिनि? मुंहिंजा वीचार तव्हांजे मन में अची विया त ही अंदरि जेको मुंहिंजो मन आहे, तव्हांजो जेको मन आहे, उनखे चवंदा आहिनि सूक्ष्म शरीर, मतिलबु सटल बॉडी। या स्थूल बॉडी, स्थूल शरीर ग्रॉस बॉडी, हो सूक्ष्म शरीर सटल बॉडी। ऐं हुन सटल बॉडीअ जो हिकु नेचर आहे, हिकु स्वभाव आहे। हर कंहिंजो स्वभाव अलॻि आहे। एवरी इंडिविजुअल इज़ डिफरेंट। तव्हां जंगल में शींहं ॾिसंदव न, सभु शींहं साॻा हूंदा अथव। मतिलबु उन्हनि जो रहण चहण स्वभाव जेको हूंदो आहे, मारे खाइण सेम हूंदो आहे। उन में ईअं न आहे त वेजिटेरियन शींहं, नॉन वेजिटेरियन, वीगन शींहं, ईअं न हूंदो आहे। दे ऑल आर सेम। सभु गायूं सेम हूंदियूं आहिनि। गांव खाईंदियूं, खीर ॾींदियूं, छेणो ॾींदियूं, उहो सभु सेम अथनि। उन्हनि जो स्वभाव सेम आहे, पर असांजो हर कंहिंजो स्वभाव अलॻि अलॻि आहे। ऐं इन जो हिकिड़ो स्टोरेज अथव, इहो लिखी रखियो आहे किथे त कंहिं त, उनखे चवंदा आहिनि कारण शरीर। ऐं हिन टिनिनि खे हलाइण वारी असांजी आत्मा, असांजो सचो स्वरूप उहो आहे। त हे 3 शरीर खणी असां संसार में आयासीं। हाणे तव्हांखे परमात्मा जो दर्शन खपे, हे 3 शरीर पासे कयो, जेको बचंदो उहो परमात्मा। इन करे 3 चक्कर। पहिरियों चक्कर हणंदव, ही स्थूल शरीर पासे थी वियो। ॿियो चक्कर हयो, ही सूक्ष्म शरीर पासे थी वियो। 3 चक्कर हयो, ही कारण शरीर पासे थी वियो। पोइ तव्हां कापूर हूंदो आहे, कापूर उनखे जलाईंदा आहिनि। पोइ हिन जी रोशनीअ में असांखे हुन परमात्मा जो दर्शन थींदो आहे। अंदरि ॾिसो, हाणे अॼुकल्ह लाइट था लॻाइनि, पर पहिरें ज़माने में अंदरि ऊंदहि हूंदी हुई। ऐं हिकु नंढो ॾीओ ॿरंदो हुयो, हिकदमि नंढो। पोइ उन मां ई कापूर ॿारींदा हुया, माना असांजूं वासनाऊं ख़तमु थी वियूं। ऐं उते हिकिड़ो ब्राह्मण हूंदो आहे, उहो असांखे शिक्षा ॾींदो आहे, मंत्र ॾींदो आहे। पोइ कापूर ॿारींदा आहिनि ऐं असांखे दर्शन थींदो। त मैसेज छा आहे? त्रिशूल खे पासे कयोसि। त्रिशूल खणी था घुमो तव्हां संसार में, थोरी देरि उनखे पासे कयोसि, तव्हांजी महाशिवरात्रि थी वई। महा माना वॾी, शिव माना उहो महादेव जेको शांत स्वरूप आहे, जेको मंगलकारी आहे, जेको कल्याणकारी आहे, उहो शिव। ऐं रात्रि माना रात। असांजे सनातन धर्म में रात खे ॾाढो महत्व आहे। ॿियनि धर्मनि में रात जे बारे में ॻाल्हाईंदा ई न आहिनि। ही रात जी ऊंदहि असांजे जीवन में अची असांखे तंग थी करे। इहा आहे अज्ञान। अज्ञान आहे, मूंखे ज्ञान आहे, इहा सम्झ अज्ञान आहे। मूंखे ख़बर आहे, गीता जो सॼो मूंखे ख़बर आहे, मां श्लोक बि ॿुधा आहिनि 12 अध्याय में 13 खां वठी 20 ताईं मूंखे यादि आहिनि। इहो ज्ञान न आहे। तव्हां जॾहिं चवंदव मूंखे ख़बर आहे, माना मूंखे ख़बर न आहे। ऐं जंहिंखे सचो ज्ञान हूंदो आहे, उहो
चुपचाप वेही रहंदो, कोई पुछंदुसि त ॿुधाईंदो, न पुछंदुसि त वाह वाह तव्हां पंहिंजो जीवन कटियो, मां पंहिंजो जीवन कटींदुसि, मज़ो पियो थो हले, शो पियो थो हले दुनिया जो। त हिन अज्ञान खे ख़तमु, इहो शिव जो कमु आहे। ऐं टी निशानी आहे कलश। कलश माना हिकिड़ो लोटो हूंदो आहे, या मिटीअ जो हुजे या ट्रामे जो हुजे, पोइ उन में या त पाणी भरींदा आहिनि या त ग्रेन्स माना कुझु कणिक चांवर इन सां भरींदा आहिनि, पोइ उनखे अशोक जा पत्ता लॻाईंदा आहिनि, उहे न हुजनि त अंब जा पत्ता लॻाईंदा आहिनि, उन ते नारियल रखंदा आहिनि, या पोइ ॻाढ़े कपिड़े सां उनखे मिड़ई कीअं बि उनखे डेकोरेट करिणो आहे। ही ब्रह्मा जी निशानी आहे। ब्रह्मा जी छो आहे निशानी? छाकाणि ब्रह्मा इज़ क्रिएटर। हाणे क्रिएशन थियो कीअं त ही जेको तव्हां लोटो ॾिसो था, इहो आहे असांजो स्थूल शरीर, ही जेको ॿाहिरों ॾिसण में थो अचे, ऐं उन में जेको पाणी आहे इहो आहे सूक्ष्म शरीर। जीअं मुंहिंजी सोच हूंदी तीअं मुंहिंजी दुनिया हूंदी। मां यदि हमेशह चोरीअ जे बारे में सोचींदो आहियां त दुनिया सॼी चोर आहे। मां जुआ खे मूंखे शौक़ु आहे त सॼी दुनिया जुआरी आहे, मां त परमात्मा बि जुआरी आहे। मां यदि संतनि सां थो रहां त ही सॼी दुनिया सुठी आहे। एज यू थिंक सो यू बिकम। जीअं असांजा वीचार हूंदा तीअं असांजी दुनिया ठहंदी, त असां पंहिंजे वीचारनि सां दुनिया पंहिंजी ठाहियूं था। हाणे मुंहिंजा वीचार तव्हां हिक हिक जा वीचार, दुनिया में हर इंसान जा वीचार गॾु कयो, हिन सभिनी वीचारनि मां जेका दुनिया ठही आहे उहा हीअ सॼी दुनिया आहे। असांजी दुनिया लिमिटेड आहे, इंडिविजुअली मुंहिंजो लिमिटेड वर्ल्ड आहे, पर मुंहिंजी दुनिया, तव्हांजी दुनिया, सभिनी जी दुनिया असां मिलाईंदासीं त सॼो क्रिएशन थी वियो। ही किथां थियो आहे? असांजे सभिनी जे वीचारनि मां, सूक्ष्म शरीर मां। स्थूल शरीर कीअं ठहियो? इन सूक्ष्म शरीर मां ठहियो। मुंहिंजो फेस अलॻि आहे, तव्हां मां हिक हिक जो फेस अलॻि आहे, चेहरो अलॻि आहे। छो? छाकाणि असांजी अंदरूं जी जेकी वासनाऊं आहिनि उहे अलॻि अलॻि आहिनि। पोइ असांजी वासना मां मन थो ठहे, मन मां इच्छाऊं थियूं ठहनि, ऐं इच्छाउनि जे पूर्तीअ जे वास्ते ही शरीर थो ठहे। त हाणे सभिनी जूं वासनाऊं माना सभिनी जूं इच्छाऊं तव्हां इकट्ठा कंदव त उन मां सॼो संसार ठहंदो। हाणे हिन सभिनी वीचारनि खे मिलाए करे जेको ठहियो उनखे चवंदा आहिनि हिरण्य गर्भ, असांजी भाषा में ब्रह्मा। माना सूक्ष्म मां हे स्थूल ठहियो, हुन सूक्ष्म खे चवंदा आहिनि ब्रह्मा। त ही निशानी आहे कलश। ॿाहिरों ग्रॉस बॉडी माना स्थूल शरीर, अंदरि जेको पाणी आहे उहो सूक्ष्म शरीर। ऐं अशोक जा पन माना शोक न आहे। सीता किथे रही? लंका में वई त अशोक में रही, माना शोक में न हुई। छो शोक में न हुई? छाकाणि सॼो वक़्तु उन जे दिमाग़ में ख़ाली राम 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 राम, जंहिंजे दिमाग़ में ख़ाली राम वेठल आहे उनखे कोई शोक न थींदो आहे। त सीता जो सॼो ध्यानु राम में हुयो त उनखे कोई शोक न हुयो। तव्हां सोचींदो असांखे जेल में विहारीनि त छा थींदो? तव्हांजो ध्यानु हिन शरीर ते आहे त पोइ त नर्क आहे, नर्क। पर ही शरीर मां आहियां ई कोन, पोइ जेल में छा, ॿाहिरि छा? साॻी ॻाल्हि आहे। त सीता जो बि ध्यानु सॼे राम में हुयो त हुनखे कोई शोक न थियो। उनजी यादगिरीअ में शोक असांखे न खपे। असां छा हिते शोक करण वास्ते आया आहियूं? मौज करण वास्ते आया आहियूं।
त ही यादि ॾियारींदा आहिनि उहे पता अशोक। ऐं डेकोरेशन कंदा आहिनि जीअं ध्यानु उते वञे। ही क्रिएटर अथव। त ही टे शक्तियूं आहिनि। टे शक्तियूं, हिकु शक्ति आहे पैदा कंदी, ॿी शक्ति आहे पालन पोषण कंदी, ऐं टी शक्ति आहे नाश कंदी, संहार कंदी। ये टे शक्तियूं आहिनि, तव्हांखे चाहे वणे या न वणे, ये टे शक्तियूं आहिनि। हाणे इहे टे शक्तियूं अञा टे निशानियूं रिप्रेज़ेंट थियूं कनि। हिकु आहे कर्म जी निशानी ब्रह्मा, ॿी आहे भक्तीअ जी निशानी विष्णु, ऐं टी आहे ज्ञान जी निशानी शिव। तव्हां ॾिसो, शिव जा मंदिर जाम ॾिठा हूंदा ऐं विष्णुअ जा त अञा वधीक, पर ब्रह्मा जा घणा मंदिर आहिनि। तव्हां घर में शिव जो फोटो रखंदव, शिवलिंग रखंदव, घर में विष्णुअ जो, राम जो, कृष्ण जो रखंदव, पर ब्रह्मा जो कोई रखंदो आहे? छो? ब्रह्मा क्रिएटर आहे, जंहिं असांखे ठाहियो, असां हुनजी पूजा ई नथा कयूं। ख़ाली जॾहिं नओं घर ठाहींदासीं त कलश खपे, काई नई शुरूआत कंदासीं त असांखे यादगिरी ईंदी आहे, पोइ कलश ठाहींदा आहिनि हुनजी निशानी। पर कोई ब्रह्मा जी पूजा न कंदो आहे। छो? छाकाणि क्रिएटर आहे हू। क्रिएटर में छा हूंदो आहे, तव्हांखे पहिरियों सोचणो पवंदो, तंहिंखां पोइ प्लानिंग करणी पवंदी, तंहिंखां पोइ एग्ज़िक्यूट करणो पवंदो, एक्शन ख़र्च करणो पवंदो, टाइम ॾियणो पवंदो, महिनत करणी पवंदी। तव्हांखे ख़ाली घर में इंटीरियर ठाहिणो आहे न, त एॾी महिनत आहे हुन में, एॾी महिनत आहे, जेसि ताईं घर ठहे ठहे इंसानु छॾे ॾींदो आहे, अरे बाबा बसि कर, मूंखे न खपे। ही एॾी महिनत केरु कंदो? इन करे माण्हू ब्रह्मा जी पूजा ई न कंदा आहिनि। क्रिएशन असांखे न खपे, महिनत न खपे। कुझु आराम जो हुजे त चओ, फ्री में मिले त पोइ असां दौड़ी वेंदासीं, पर महिनत केरु कंदो? पर हिकिड़ो वॾो क्लास आहे, मेजॉरिटी इंडियंस विष्णुअ जी पूजा कंदा आहिनि। हाणे तव्हां ॾिसंदव, विष्णु क्षीर सागर में शेषनाग ते वेठो आहे ऐं लक्ष्मी हुनजा पेर थी दॿाए, ऐं दुनिया में मेजॉरिटी माण्हुनि खे सॼो ध्यानु लक्ष्मीअ वटि आहे। असांखे लक्ष्मी खपे, मेजॉरिटी। मां लक्ष्मीपति ठहियां, हुनजी मूंखे मिले। सभिनी खे लक्ष्मीपति ठहिणो आहे, सभिनी खे। हिकु अधु कोई विरले हूंदो, भई न खपे मूंखे, ही संसारियूं शयूं न खपे, कोई 1 in million, पर सभिनी खे लक्ष्मी खपे। ऐं तव्हांखे ख़बर आहे, लक्ष्मी उनखे मिलंदी आहे जेको पालन करता है। ज्ञानीअ खे लक्ष्मी न मिलंदी आहे। शिव ॾिसो, भभूति लॻाए तो भिटके, कोई लक्ष्मी न अथसि। इनखे ब्राह्मणनि खे बि लक्ष्मी न मिलंदी आहे। लक्ष्मी उनखे मिलंदी आहे जेको पालन करता है, विष्णु आहे। त माण्हू विष्णुअ खे पूजींदा आहिनि, छाकाणि लक्ष्मी मिले। इन करे विष्णुअ जा घणा पुजारी अथव, ऐं तंहिंखां पोइ माना 60% विष्णुअ जा, 40% शिव जा, बाक़ी ब्रह्मा जो कोई न आहे। परमात्मा खे त विसारे ई छॾियो अथऊं। हाणे मूंखे ॿुधायो, शिव जी आराधना छो कंदा आहिनि? शिव त गॉड ऑफ डिस्ट्रक्शन आहे, उहो त ख़तमु कंदो। कोई चवंदो भई मां पैदा थियो आहियां, मूंखे मार भॻवान, ईअं कोई चवंदो? पर असां शिव वटि इन करे वेंदा आहियूं त असांजो ई जेको अहंकार आहे, भई इनखे भस्म कर तूं। ही जेका मुंहिंजी चरियाप आहे हिन संसार में, इनखे भस्म कर तूं। ही मुंहिंजे काम क्रोध खे भस्म कर, ही मुंहिंजे लोभ मोह खे भस्म कर।
ही मुंहिंजे जेकियूं बि बुरायूं आहिनि हिननि खे बस, छाकाणि हुनजो कमु आहे डिस्ट्रॉय करणु, भस्म कंदो। कीअं कंदो? हुनखे थर्ड आई अथसि, 3 अखियूं अथसि, 2 त असां वटि बि आहिनि। जेका 3 अथसि हुनखे चवंदा आहिनि ज्ञान चक्षु। ज्ञान सां अज्ञान जो विषय विनाश थींदो, ॿियो कोई तरीक़ो न आहे। इन करे शिव आहे ज्ञान जी देवता। त असांखे बि उहो ज्ञान मिले त असांजा बि सभु कर्म भस्म थी वञनि ऐं असां बि मुक्त थी वञूं। इन करे असां शिव जी बि आराधना कंदा आहियूं। त झूलेलाल त ख़ाली कमु करे पंहिंजो हली वियो, हिकु तेग ॾिनई, हिकु डमरू ॾिनई, हिकिड़ो कलश ॾिनई। तव्हां हाणे हिन ते सोचियो, जीअं सोचींदो तीअं तव्हांखे फल मिलंदो, जेतिरी महिनत कंदो ओतिरो फल मिलंदो। असां कलाक जे सत्संग वास्ते 5 कलाक ॾींदा हुआसीं, अचणु वञणु तयारी करणु। त जेतिरी तपस्या ओतिरो फल मिलंदो। तपस्या कयूं त फल मिलंदो, ऐं मिलंदो, इहा गारंटी अथव। नो एफर्ट इज़ वेस्टेड, ही रूल आहे। त हिन निशानियूं ॾिनियूं अथई, हाणे सोचियो। पर निशानियूं बि न पियूं सम्झ में अचनि, इन करे ॿिया अलॻि अलॻि नमूना बि ठाहिया अथऊं सिंधियुनि। पंजड़ा ॻाईंदा आहिनि, पलव पाईंदा आहिनि, बहिराणो साहिबु कढंदा आहिनि। माना जेको कमु ज्ञान न करे सघियो उहो भक्तीअ कयो, भक्तीअ न करे सघियो कर्म कयो, कर्म न करे सघियो रिचुअल्स कयो, रिचुअल्स न करे सघियो निशानियुनि कयो, निशानियुनि बि न करे सघियो। हाणे तव्हांखे ही नंढियूं नंढियूं ॻाल्हियूं ॾिनियूं अथई। ठीकु आहे, तव्हां बहिराणो साहिबु कढो, सोचियो उन ते। हाणे उन में कहिड़ी फिलोसॉफी आहे उहो नेक्स्ट टाइम।